नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मोरो का ख़बर ॾिनालूं। मोरो शहर जे सिंध कॉलोनी जे रवासी नौजवान अली अकबर जतोई मोरो नौशरो फ़िरोज़ पुलिस ऐं पंहिंजे चाचे जे ज़ुल्मनि खां तंग अची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिथे इंसाफ़ियुनि खे ॿुधायो त मां पंहिंजे पाड़े में केबिन हलाए पेट गुज़र सां गॾु घर जो चरगो हलाईंदो आहियां, जिथे हर ईंदड़ ॾींहं ते पुलिस बिना जवाब खणी वञे थी ऐं मारकुट करे थी। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजे चाचे मोहम्मद जतोई मुंहिंजो जीअं जंजाल बणाए छॾियो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ ग़लति ॻाल्हियूं हलाए पुलिस खां गिरफ़्तार कराए लाकअप कराईंदो रहे थो। नामालूम माण्हू मूंखे मौत मार संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार मुंहिंजो चाचो मोहम्मद जतोई ऐं संदसि साथ ॾींदड़ माण्हू ऐं नौशरो फ़िरोज़ मोरो पुलिस हूंदी। हिन IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फ़िरोज़, DSP मोरो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त तहफ़्फ़ुज़ ॾेई मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खंयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।